वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असांजे मुआशिरे जी सभ खां वॾी बदकिस्मती इहा आहे त हिते नाजाइज़ तरीक़े सां पैसो ठाहींदड़ ऐं मंशियात विकिरो कंदड़नि खे इज़त ॾिनी वई आहे। रावलपिंडी में एंटी नार्कोटिक्स फोर्स हेडक्वार्टर जे दौरे दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िताब कंदे चयो त मंशियात खां त अलाह साईं मने कयो आहे, पर शुरूआती ॾींहनि दौरान असांजे मुल्क में मंशियात खे संजीदगी सां न वरितो वियो ऐं इहो सोचियो वियो त इन सां असांजे मुल्क खे नुक़सान न पियो थिए। हुन चयो त इहो थी नथो सघे त जंहिं शइ खां अलाह मना कई आहे ऐं उहो असांजे मुआशिरे खे नुक़सान न पहुचाए। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त जिन माण्हुनि मंशियात वसीले पैसो ठाहियो, मुआशिरो उन्हनि खे ख़राब न पियो सम्झे। सभिनी खे ख़बर हुअण बावजूद बि मंशियात जे कारोबार में मुलविस माण्हुनि खे मुआशिरे क़बूल कयो ऐं इहा ई असांजे मुआशिरे जी बदकिस्मती आहे त मुआशिरे में उन्हनि माण्हुनि खे इज़त ॾिनी वई जिन नाजाइज़ तरीक़े ऐं मंशियात सां पैसो ठाहियो, जंहिंसां मुल्क खे नुक़सान पहुतो आहे। हुन चयो त अॼु असांजे मुल्क जी सूरत हाल इहा आहे जो पाकिस्तान में 70 लख माण्हू मंशियात जा आदी बणिजी चुका आहिनि। संदसि चवण हो त हिकु घर में मंशियात जो आदी शख़्स सॼे घर खे तबाह करे छॾे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िताब कंदे चयो त मंशियात मां सभ खां वधीक ख़तरो नौजवाननि खे आहे। उन लाइ असांखे पंहिंजे ईंदड़ नसुल खे हिन आदत मां बचाइणो आहे। हुन चयो त ईंदड़ हफ़्ते इजलास तलब करे सॼे मुल्क में मंशियात ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कयो वेंदो, जंहिंखां पोइ सॼो मुल्क मंशियात जे ख़िलाफ़ जंग कंदो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, रावलपिंडी।